माना त अल्लण खान ईअं चयो। हाँ बोतार साईं, वड्डो शिर आहे अल्लण खान में। मूंखे त लॻे थो त ये फूकूं शान ऐं मंठार ॾिनियूं अथसि। गुलामो मिड़ई ख़ैरा मिड़ई ख़ैरा। भल अल्लण खान लॻे माण्हुनि जी फूकुनि ते, भल वट ते रसो भञे। अनवर खान मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो जिगर आहे। जे 2-4 ॾींहं कंहिंजो महिमान थियो त का भव जी ॻाल्हि न आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हलण वटि केरु केरु हुआ? बोतार साईं, हिकु त हो मीरल, ॿियो हिकु अमराव ते वेठो, पर साईं मूं हुनखे न सुञातो। लॻे थो त को भाॻियलो हो साईं। भागेलो चौथो हमरा भागेलो। माना त केसर सही चयो। गुलामो हाणे मूं सम्झो त अनवर खान कंहिं वटि थमियल आहे। इहा आस अंदर में यार अथम, तूं भर में हुजी। मिठू जी मैडम। मां रेडियो ते वञा पई, मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे। अल्लण खान ईंदा, उन्हनि खे चइजां त मूंखे रेडियो ते कॉन्टेक्ट कनि। ठीक आहे मैडम। ठीकु आहे, विसार जा न। न मैडम, कीअं विसारींदुसि। ऐं हलां थी। आस अंदर में यार अथम। अस्सलाम वालेकुम बोतारा साईं। वालेकुम सलाम। ख़ैर त आहे? बोतारा साईं, ॾाढी अहम ख़बर आंदी है तमाम। वरी कहिड़ी अहम ख़बर आंदी अथई? फट। बोतारा साईं, हू पंहिंजो हारी आहे न उर्स, कोटड़ी लॾियो थो वञेव। उर्स कोटड़ीअ लॾियो थो वञे। गुलामो, इहा सॼी शरारत उन छोरे सज्जाद जी आहे। अड़े गुलामो, ओ निभागा, तो बि बूटो न ॿारियो। साईं हुकुम करियो। हुकुम छा कया? धूड़ हेॾे हर कन कर। सजाद, पंहिंजो वतन छॾणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। बाबे वीचारे जी दिलि त नथी करे, पर छा करे, मजबूर आहे। सुहिणी पंहिंजो वतन ख़ुशीअ सां केरु थो छॾे। अरे घोड़ा इधर ॾिसो, वैलास ॾींहं ॾिठे जो। अरे अचे छा आहे अरे बाण तो बा ॾींहं ॾिठे एॾो वॾो ज़ुल्म। छा था रड़ियूं करियो? छा ॾिठो अथव? कल्ह थी अथव छा? त पाण ई ख़बर पवंदी। हिकु करी चोरी, ॿी सीनागोरी। हलो रेस बावल खान खां ॿुधायो, ॾिस त छा थो ख़बर वठे। हलो रेस ते पाण ई फ़ैसिलो कंदो, ख़बर पवंदी। सजाद, हाणे छा थींदो? सुहिणी तूं डिॼ न, कुझु कोन थींदो। दुनिया में इंसाफ़ आहे। पर सजाद, जेसी सच थिए तेसी त कूड़ लिहाड़े छॾींदो। परवरदिगार, तूं मां ते रहम कर, मुंहिंजो बचड़ो मां निकाल। तूं मुंहिंजे बच्चे खे पंहिंजे अमन अमान में रखजांइ, मुंहिंजा रब पाक। ओ मुंहिंजा बच्चा अनवर खान। अल्लाह साईं मुंहिंजो अनवर खान ॾिसे। अची अल्लाह ख़ैर कंदो, दुआ करीस। अल्लाह कंदो अदो अनवर घर ख़ैर सां मोटी ईंदो। अल्लाह मुंहिंजे बचड़े खे केरु खणी वियो, वठी वियो, काॾे वियो। अदो अनवर ख़ैर सां घर मोटी ईंदो।
मांगे मुझे झोली में वापस ले जा। मुझे बच्चों मुझे झोली में तो बच्चों से चलो तमाम खाने के बच्चों तो बजा जो अकेले छुआ हुआ काचा मुझे बच्चों काटते हैं अब्बा और बात तो चुप जो ना के जवाब देना था मुझे बच्चों काट दिया मां के मुझे बच्चों का पे अम्मा अम्मा हाणे रोअण पिटण छॾ अम्मा अलाह कंदो अनवर खान खे कुझु बि न थींदो कुझु बि न थींदो अनवर खान खे हुनजो वार बि विंगो न थींदो अम्मा अलाह कंदो ख़ैर ख़ैर सां अनवर खान वापसि ईंदो मुझे बच्चों ला किथे हुंदो कहिड़े हाल में हुंदो अम्मा अम्मा वो मुझी जीजल अम्मा हाणे बस कर इहो रोअण पिटण छा मां हथ ते हथ रखी वेठो आहियां माण्हू छॾिया आहिनि मूं ॻोल्हनि पिया माण्हू अनवर खान खे दुआ कर त अनवर खान जीअरो रहे अनवर खान जो केरु वार बि विंगो नथो करे सघे अनवर खान मुंहिंजो भाउ आहे बाबर खान जो भाउ आहे उनखे केरु नुक़सान पुॼाइण जी जुरत नथो करे सघे बस अम्मा बस दुआ करीस खबर आ त अनवर खान खे कंहिं अगवा करायो आहे ऐसा जे शराफत में रहे न और असां बि शराफत में रहंदासीं जे रेस पे ॾेखारियई त असां बि बाबल फ़क़ीरीअ ते लहींदासीं अरे दोडा फाड़े छा तो ॾिसी अखियूं कढी कावण खे ॾेई छॾींदोसि कंध हट कर मामले ताब इन ते नज़र सानी कयो मां ही रमजान थोरो कम सां था वञूं समझिए ना चौकीदार 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 दर खोल छाते रेडी करें चौकीदार मूंखे ॿाहिरि कर ॾिस मुंहिंजी भेण मूंसां मिलण आई आहे चौकीदार मूं ॿाहिरि ॻाए रही आहे चरी थी आई जा ख़्वाब ॾिठो अथई किथां आई तुंहिंजी भेण ॿाहिरि रेडियो थो वॼे छा रेडियो थो वॼे हाँ रेडियो थो वॼे माफ़ करे भैया
हाँ साईं अॼु त ॾाढा ख़ुशि पिया ॾिसण में अचो। हाँ रईस, अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। अॼु मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश पूरी थी वई आहे। कहिड़ी ख़्वाहिश पूरी थी आहे? रईस, मुंहिंजी वॾी ख़्वाहिश हुई त मां रेडियो ते कलाम ॻायां ऐं अॼु मुंहिंजी उहा ख़्वाहिश पूरी थी वई। हाँ हाँ हाणे असांजी ख़्वाहिश ख़बर न आहे कॾहिं पूरी थींदी। रईस, वरी तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश आहे? सुहिणा साईं काफ़ी ॾींहंनि खां बि सोचियुमि त इज़हार कजे पर विच में कुझु हालतूं अहिड़ियूं पैदा थियूं जो चई न पियो सघियसि। मां तव्हां सां शादी करणु थो चाहियां। रईस, तव्हांखे त ख़बर आहे त ताज़ो मुंहिंजे माउ पीउ खे कंहिं बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। अञा त हुननि जे क़बरुनि जा गुल बि न सुकिया आहिनि। मुंहिंजी भेण नाज़िया अञा ताईं अगवा थियल आहे। अहिड़ी हालत में मां शादी करण जे बारे में कीअं सोचे थी सघां? सुहिणा साईं तव्हांखे ख़बर आहे त मूं बाल ख़ान जे भाउ अनवर ख़ान खे सिर्फ़ु इन लाइ अगवा करायो त हू तव्हांजी भेण खे छॾे ॾे। मूंखे उमेद आहे त हू सिखो ई पंहिंजे भाउ खे छॾाइण लाइ तव्हांजी भेण खे छॾे ॾींदो। जेकॾहिं नाज़िया आज़ाद थी घर अची थी वञे त मां बि तव्हां सां शादी करण खां इनकार कोन कंदसि। सच? बोतार साईं ॿई दूरियूं अची वियूं आहिनि। त बाबा पोइ करियो बिस्मिल्लाह। तव्हां सभिनी खे इन करे घुरायो आहे। अॼु हिकु अहम फ़ैसिलो हिते करणो आहे। जे तव्हां सभिनी जी इजाज़त हुजे त कार्रवाई शुरू कयूं। हा अचर। हाँ साईं। हवा तूं ॿुधाए त तो जेकी कुझु ॾिठो ऐं ॿुधो सभिनी खे ॿुधाए, ड्रिज न। साईं जेकी मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो सो ॿुधाए नथो सघां। बाबा डिज न, जेका बि हक़ीक़त ॾिठी थी सा सॼे राज जे अॻियां बयानु कर। साईं ख़ुदा में पत करियो त ज़मीन पेरनि मां निकिरी वई। या उस वारी छोरी सुहिणी ऐं शहर मां आयल अतूअ जो पुटु सजाद। बसि छा ॿुधायां, शर्म कोन ॿुधाए नथो सघां। हा बाबा हाणे तूं वेही रहो। तो चयो असां सभिनी ॿुधो ऐं सम्झी वियासीं, ॿार न आहियूं। हा बाबा वलू तूं ॿुधाए तो छा ॾिठो छा ॿुधो सॼे राज खे ॿुधाए, घबराए न। बोता साईं हिकिड़ी किनी मच्छी सॼी खारी खे ख़राबु कंदी आहे। सोणी कारी आहे, कारी खे अहिड़ी सज़ा ॾियो जो आइंदे लाइ वरी कंहिंजी हिमत न थिए। हा बा हाणे कारीअ जे पीउ उर्स खां था पुछूं। हा उर्स। उर्स खां छा था पुछो? अहिड़े धीरनि जे पीअरनि जा कंध हमेशह झुकियल हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। हा बा जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो था त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे, कारी जेकॾहिं चङी आहे त उनखे सॼी ज़िंदगी हवेलीअ जी ख़िदमत करणी पवंदी ऐं कारे खे अॼु खां ॻोठ जी नेकाली ॾिनी वञे थी। जेकॾहिं कारो ॿीहर हिन ॻोठ में नज़र आयो त उनजो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो, उनखे बख़्शियो कोन वेंदो। जेकॾहिं इहो फ़ैसिलो उर्स खे क़बूल नाहे त पोइ कारे ऐं कारीअ खे ॿिन्ही खे क़तल करे ॿिन्ही जा लाश लोढ़िया वेंदा।
डॉक्टर साहब बोतार तो साईं ठीक आहे न बाबा रही सके तव्हांजे दवाउनि जी ज़रूरत आहे असां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि करे रहिया आहियूं ऑपरेशन थोरो ढिघो ऐं पेचीदा थी वियो आहे रत जी सख़्त ज़रूरत आहे जेतिरो जल्द थी सघे 3 या 4 बोतलुनि जो फौरन बंदोबस्तु करे वठो डॉक्टर साहब तव्हांखे जंहिं शइ जी बि ज़रूरत आहे उहा तव्हांखे मिलंदी पर रईस खे कुझु न थियणु घुरिजे ख़ुदा जे वास्ते रईस जी ज़िंदगी बचायो बाबा असांजो कमु आहे हीलो करणु ज़िंदगी मौत ख़ुदा जे वस आहे तव्हां ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो फौरन रत जो बंदोबस्तु कयो प्लीज़ मीरन वञ झट कर भॼे था अबा तू ॻाल्हाए छो नथो तू चुप छो आई अबा अबा तुंहिंजी हिन ख़ामोशी खां मूंखे डपु थो लॻे जे तू सम्झी थो न त मां कारी आहियां पोइ थी पंहिंजे हथनि सां मूंखे घुटो ॾेई मारे छॾ मुंहिंजो खून तो ते माफ़ आहे अबा न थिए न तू कारी नहीं तू तो बेडोही आ करे ते न रैस जी नियत में आहे थिए तू तो खीर खां बि वधीक अची उजरी आ त पोइ अबा एॾो मलूर छो आई कंध छो झुकायो अथई थिए मां माण्हू सां नज़रूं नथो मिलाए सघां कूड़ो जहान थी वियो आहे कंहिंखे कंहिंखे सचाई ॿुधायो माण्हुनि जा इहे ताना मुंहिंजे अंदर में गुस्सा पिया लॻाइनि ऐं तो जहिड़नि बदनसीब धीअरनि जा पीअर इन्हनि ताननि वखे मरी वेंदा आहिनि मां ॾाढी निभागी आहियां अबा मां ॼमंदे ई मरी छो न वियसि इन में तुंहिंजो कहिड़ो कसूर थी तू छो निभागी आही बदनसीब त मां आहियां जो अहिड़ा ॾुख मूंखे लिखियल हुया चाचा मां ॿिन्हियो मुजरिम मां आहियां इहो सभु मुंहिंजे करे ई थियो आहे न मां शहर मां हिते घुमणु अचां हा ऐं न रही सघे अहिड़ो को बहानो मिले हा न पुट न रैस एॾो मकार आहे जेकॾहिं तूं न बि हुजी हा न त इहो कारहे जो टिको हिन मुंहिंजी न्याणी सां कंहिं ॿिए जो लॻाया चाचा मुंहिंजी ॻाल्हि मञो अञा वक़्तु वियो कोन्हे राति जो मूंसां गॾु शहर निकिरी हलो न मां ही ॻोठ कोन छॾे हलंदुसि हीउ ॻोठ असांजे वॾनि जो आहे अब्बा ॾाॾा असांजा हिते दफ़न आहिनि बाक़ी तूं हिकिड़ो कुर्ब कर जेकॾहिं तूं शहर वञणु चाहीं पोइ भली हले वञ हितां न चाचा न मां तव्हांखे हिन हाल में छॾे शहर कोन वेंदुसि जेको क़िस्मत में लिखियलु हूंदो मां बि तव्हां सां गॾु वाह केसर वाह 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 यार वाह जो कम करे आया हाय अंदर ठारे आया वेहो अल्लड़ खान थकु हिकिड़ो है न पर यार दुआ कयो त इहो अल्लड़ खान हली पियो न त असुल पाऊं ॿारहं थी पवंदा बोतार साईं केसर खान वारा सदाई कम कंदा आया आहिनि पर अधो गाबरो कॾहिं को कम मोड़ न कया कंदार असां त मुंहुं भर सिधियूं गोलियूं हलायूं हुयूं पोइ बि जे बची वियो त संदसि हयाती छॾे त कोन वेंदो न कमदार छो था पंहिंजो पाण में विड़ो जॾहिं बचे न पोइ ॾिसंदासूं फिलहाल त अलूट लॻो पियो आहे कामिल खान बाबा अॼुकल्ह अहिड़ियूं मशीनूं निकिरी पियूं आहिनि जो मोए माण्हू खे खणी उन में विझ वरी जीरो कढ गुलामो वठ चौथो मुजाहिदनि सां मुंहुं मारी करी मुजाहिद थई मुजाहिद देख अड़े दुश्मन जी दांगी भगी तब भली बटरी में चिचिलाईंदो हू अस्पताल में चिचिलाईंदो हिते मूंखे सुकून मिलंदो सुकून हाँ ये केसर खान
हाँ भोतार साईं ये ब टे ॾींहं त आसिया कवन जी शिकिल ई कोन वणंदसि हाँ भला ॾे ख़बर गुलामू ही सज्जाद ॻोठ छॾे वियो या अञा हिते आहे? न साईं किथे अञा ॻोठ कोन छॾियो अथसि। चइबो त उर्स पंहिंजी होॾ तां को नथो लहे। इहो छोरी माराईंदो पर पंहिंजी होॾ तां न लहंदो। भोतार साईं लॻे थो त राति त उर्स ॻोठ मां भॼण जी पियो करे। भोतार साईं असुल छुटल आहीं। ॻोठ खां ॿाहिरि वेंदड़ हर रस्ते ते ईअं सम्झ त ॼण कर्फ्यू लॻी वियो। किथे रखी शाबाश। गुलामू जी भोतार साईं। अड़े इहो सज्जाद छोरो जेकॾहिं सुभाणे के सिझ में ॻोठ छॾे न वञे त नोड़ विझी केले मूं वटि वठी अचिजोसि। हाज़ुर भोतार साईं तव्हां असुल बेफ़िक्र रहो न। वॾो आयो आहे आशिक़